जॾहिं इज़त मान शान पातो से त पोइ उन्ही खे असां बणाए रखूं। जॾहिं इज़त मान बणियो रहियो असां ख़ुशि रहंदासीं, पर जॾहिं इज़त मिलण खां बाद असांजी इज़त न रही त पोइ उहो ॾाढो ॾुखियो थींदो आहे, ॾाढो मुश्किल थींदो आहे। इन करे पोइ पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ असां में क्रोध पैदा थींदो आहे। कंहिं कुझु चयो, कंहिं उबतो ॻाल्हायो, कंहिं चयो था ग़लति कयो था, हिकदमि एतिरो क्रोध, एतिरी अशांती, एतिरी तकलीफ़ पहुचंदी आहे जंहिंजो अंदाज़ न आहे। ऐं जॾहिं अहंकार वधंदो आहे शान मान खां बाद त पोइ असां इज़त पातीसीं चङाई जे करे, बहितरी जे करे, इंसानियत जे करे, पर क्रोध में उन इज़त सां ॿियनि खे ॾुखियो करणु शुरू कंदा आहियूं, ॿियनि खे तकलीफ़ ॾियणु शुरू कंदा आहियूं। जंहिं कुझु ग़लति ॻाल्हायो, कंहिं कुझु चयो, पिछी बाटे रखंदासीं, पूरो करे रखंदासीं, ऐं पोइ उते असांजी अशांती पैदा थींदी आहे। तंहिंजे करे असां जेका इज़त पातीसीं उहा बहितरी, चङाई ऐं भलाई जे करे पातीसीं। असांखो उहा न वञणु खपे। जंहिं ॾींहुं उहा वेंदी आहे उनजी जॻह ते क्रोध जॻह वठंदो आहे, ॿियनि खे सताइण जॻह वठंदो आहे, त पोइ जॾहिं इज़त वेंदी आहे त पोइ ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। इन करे पैसो बि असां जॾहिं कमाईंदा आहियूं उहो त सवलो कमु आहे, असां कीअं बि कमाए सघूं था, पर कमाइण खां बाद उनखे बचाए रखणु, बणाए रखणु, उहा वॾे कमाल जी चीज़ हूंदी आहे। इन करे जेके पैसा न हूंदा आहिनि उनखे फ़िक्र थोरी आहे, उहे बेफ़िक्रा हूंदा आहिनि, कुझु बि कोन्हे हूंदो। पर जंहिंखे हूंदो आहे उहे केतिरो टेंशन में रहंदा आहिनि। उनखे संभालणु, रखणु, अकाउंट रखणु, पंहिंजूं ट्रेजरियूं संभाले रखणु, बैंक खे संभाले रखणु, कागज़ संभाले रखणु, ऐं जेतिरो जेतिरो घणी खोपंदी वेंदी, कॾहिं कॾहिं त ओतिरो साइको परेशान थी वेंदा, ओतिरो परेशान थी वेंदा। तंहिंजे करे कमाइण का वॾी चीज़ कोन्हे, उनखे बणाए रखणु वॾो दिमाग़ु खपंदो आहे, वॾी दाम खपंदो आहे। साॻे नमूने असां इंसान बणिजी करे त आयासीं, उहा त आयासीं, पर पंहिंजी इंसानियत खे बणाए रखणु उहा कमाल जी चीज़ हूंदी आहे। असां पाण खे ॾिसूं, असां सही इंसान आहियूं या न, असां सही माण्हू आहियूं या न, असां में उहा इंसानियत, उहो माण्हूपो, उहा मानवता उहा आहे या न। जेकॾहिं उहा इंसानियत, माण्हूपो ऐं मानवता हूंदी त पोइ असां आस्ते आस्ते महान बणिबा वेंदासीं ऐं महान जो भगवान बणिबा वेंदासीं। पर जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, इंसानियत न हूंदी त पोइ आस्ते आस्ते हैवान बणिबा वेंदासीं। भई कंहिंखे बि पंहिंजी मुफ़ाद लाइ चीरे फाड़े पूरे करे, पंहिंजी मुफ़ाद जे लाइ कंहिंजी बि लाहे रखणु, कंहिंखे कुझु बि करे रखणु। तंहिंजे करे इंसान बणिजी करे असांखे इंसानियत खे संभालणो पवंदो आहे। जेकॾहिं इन करे इंसान जॾहिं पैदा थींदो आहे इंसान थींदो आहे, पर जॾहिं मरंदो आहे तॾहिं हुनजो सही पतो पवंदो आहे उहो छा रहियो। ॿिया जीव जेतिरा ई आहिनि, जहिड़ा पैदा थींदा आहिनि तहिड़ा मरंदा आहिनि। घोड़ो घोड़ो थी पैदा थींदो, घोड़ो थी करे मरंदो। शेर शेर थी पैदा थींदो, शेर थी करे मरंदो। कुतो कुतो थी करे पैदा थींदो, कुतो थी करे मरंदो। कोयल कोयल थी करे पैदा थींदी, कोयल थी करे मरंदी। कोई बि वण टिण पखी पशु जेके बि आहिनि, जहिड़ा पैदा थींदा तहिड़ा मरंदा। पर इंसान जॾहिं पैदा थींदा आहियूं त इंसान थींदा आहियूं। आयासीं, खाधो पीतोसीं, रहियासीं, जड़ा आयासीं बसि वियासीं, जड़ा आयासीं ओड़ा ई वियासीं, ॿियनि जानवरनि वांगुरु, जीवन वांगुरु। पर उते रहियासीं,
चंगाई कैसे, भलाई कैसे, बेहतर व्यवहार कैसे, सबके संभालियो से, बेहतर हलिया से, तो पोइ जॾहिं वेंदासीं इंसान थी करे न पर महान थी करे वेंदा। हर को चङो चवंदो जो कोई शख़्सियत वई, कोई बेहतर इंसान भी हो। पर जेकॾहिं अञा पंहिंजो पाण खे बहितर कयोसीं, कंहिंसां बहितर व्यवहार कयोसीं, चङाई कईसीं, मालिक जो सिमरन कयोसीं, जाप कयोसीं, सत्कर्म कयासीं, सबखे ऊंचाई तरफ़ वधायोसीं, खयोसीं, तो पोइ इंसान मुंहिंजो महान महान मुंहिंजो भगवान बणी करे निकिरंदा, उन भगवान सां मिलंदा। पर जेकॾहिं संसार में आयासीं, कंहिंखे तपायोसीं, कंहिंखे ॾुखायोसीं, कंहिंसां ग़लति व्यवहार कयोसीं, पंहिंजे मुफ़ाद जे लाइ, स्वार्थ जे लाइ कुझु बि करे कोन रहियासीं, त पोइ इंसान हर को चवंदो हैवान वियो। ऐं जेकॾहिं अञा कंहिंखे ॾुखायोसीं, परेशान कयोसीं, ग़लति रस्ते ते वठी वियासीं, ग़लति उनखे बढ़ायोसीं, त पोइ न इंसान चवंदा न हैवान चवंदा, चवंदा शैतान वियो, जे घणनि खे रोलियो, घणनि खे ख़राबु रस्ते ते लॻायो। तंहिंजे करे इंसान थी पैदा थियण को वॾी ॻाल्हि कोन्हे, पर इंसान थी करे रहण उहा कमाल जी चीज़ आहे। इज़त का वॾी चीज़ कोन्हे, पर इज़त खे बढ़ाए करे उनखे बचाए संभाले रखणु वॾी ॻाल्हि आहे। पैसो का वॾी चीज़ कोन्हे, पर पैसो हुजण खां बाद उनजी संभाल, उनजो उपयोग, उनजो इस्तेमालु उहा कमाल जी चीज़ आहे। छा में कयोसीं? तंहिंजे करे असां जीअं उन इंसानियत खे संभालूं, उन्ही खे बहितर बढ़ाए करे रखूं, असां इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते ईंदा, जितां असांखे सही राह, सही रम्ज़ मिले, सही बहितर थी करे हलूं। ऐं इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि खे ॾिसंदासीं, उन्हनि वटि इहे सभु चीज़ूं हूंदियूं आहिनि। इंसानियत बि हूंदी आहे, इज़त शान मान बि हूंदो आहे, पैसो पदारथ बि हूंदो आहे। उनजी इंसानियत हूंदी आहे, उहे गुण, उहे चङियायूं, उहे बहितरियूं, उनजो सिमरन, जाप, किरदारु, इख़लाक़, मालिक जी रहमत ॾिसी करे असां धाम ते ईंदा आहियूं। शान मान, उनजे गुणनि, इख़लाक़ खे ॾिसी करे, उनजी तस्वीर खे ॾिसी करे सॼो शीश झुकी पवंदो आहे पंहिंजो पाण। इन खां वधीक कहिड़ो शान थींदो आहे? यानी असां उन गुणनि जे ग्रहण करण जी कोशिशि कंदा, भई इहे गुण असांजे अंदरि बि अचनि। शीश झुकाइण जो मक़सदु आहे ऊंडे तके उनजे गुणनि खे साम्हूं रखी वरी शीश झुकाइण, माना हाणे मालिक रग़बत कर इहे चीज़ूं असांजे अंदरि बि अचनि। पैसो पदारथ पोइ असां केतिरा अमीर नथा सम्झी सघूं था। जॾहिं मंदर में वेंदा आहियूं, 5 रुपया, 10 रुपया, 500 कोई बि नोट विझंदा आहियूं। जॾहिं विझंदा असां कुझु रुपया या कुझु आहियूं, पर असांजी डिमांड छा हूंदी आहे? लखनि करोड़नि जी घुरंदा आहियूं, आसीस घुरंदा आहियूं। हाणे थोरियूं ॻाल्हियूं जेके न थियण जूं हूंदियूं आहिनि उहे साम्हूं रखंदा आहियूं, त असांजो उहे थियणु खपे। जेका चीज़ असां पहुची न सघंदा आहियूं उहा घुरंदा आहियूं। पैसो हुजे, पदारथ हुजे, इज़त हुजे, औलाद हुजे, मालिक जी रहमत हुजे, सिमरन हुजे, जाप हुजे, जेका चीज़ असां को न थी सघंदी आहे उहा घुरंदा आहियूं। ऐं 5 रुपया ॾेई करे असां 50 लाख जी कहिड़ो डिमांड कंदा आहियूं। माना इहा चीज़ असांखे यादि रखणु खपे, त माना असांखां वधीक अमीर आहे तॾहिं ॾींदो। इहा चीज़ पंहिंजो पाण खे क्लियर करे सघे, चवण ज़रूरत बि कोन्हे। जेको ॾियूं था उनखां कई गुना वधीक डिमांड कयूं था, असांखे सभु कुझु आहे। यानी हुन सभिनी खे बढ़ाए करे रखियो आहे, सभिनी खे ठाहे करे रखियो आहे, ऐं सभिनी खे बढ़ाइण जे पोइतां मक़सद जो सही इस्तेमालु हूंदो आहे। जॾहिं इंसानियत अचे त पोइ असां में अहंकार न अचणु खपे, असां में वॾाई न अचणु खपे।
आम तौर असां इंसान जेके बि आहियूं जॾहिं थोरी मार खाईंदा आहियूं त उनजो कारण हूंदो आहे जीअं थोरो वधंदा आहियूं असां में अहंकार वधणु शुरू थी वेंदो आहे। ऐं जीअं ई अहंकार आयो असां कंहिंखे न कंहिंखे सताइणु शुरू कंदा आहियूं, कंहिंखे न कंहिंखे ॾुकाइणु शुरू कंदा आहियूं। कोई असां कंहिंजी दुश्मनी हुजे बि न, पोइ बि पंहिंजो पाण साड़ पैदा कंदो आहे, मतां ॾिसी करे मूंखां वधे त नथो, मूंखां अॻिते त नथो अचे। पैसो हुजे, शान मान हुजे, इहो जेको बि कुझु आहे असां की हक़ीक़त में पाण जी तकलीफ़ कोन्हे हूंदी, असांखे हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो आहे थी सघे थो असांखां अॻिते वधे, या अहंकार में वरी पाण कुझु सम्झे थो, सम्झण खां अॻु में ई पूरो करे ॾिसूंसि। असां आम जीवन में ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे, असां कंहिंखे वधंदो ॾिसंदासीं, हिकदमि मुंहिंजे लाइ साड़ पैदा थींदो। असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, हक़ीक़त में असांजी दुश्मनी न हूंदी आहे, असांजी हर कंहिं सां दोस्ती हूंदी आहे, पर हिकिड़ी इक्वेशन आहे, जंहिं ॾींहुं असां पंहिंजो दोस्त पैदा कंदा आहियूं उन ॾींहुं 50 दुश्मन पंहिंजो पाण पैदा थींदा आहिनि। दुश्मन खे पैदा करणु न चाहींदो आहे, 50 दुश्मन पंहिंजो पाण पैदा थींदा आहिनि, 10 गुना वधीक इहो सिलसिलो हलंदो रहंदो। असां ॾिसंदासीं जंहिंसां दुश्मनी हूंदी, साड़ हूंदो, जलन हूंदो, भई छा ते आहे, छो आहे, असां कॾहिं मुलाक़ात ई न कुझु न कई हरू भरू साड़ हूंदो, भई हाणे वधियो, हाणे पंहिंजो पाण खे कुझु सम्झे थो, हाणे पंहिंजो पाण कुझु करे थो, न वास्तो न वधियो, पंहिंजो पाण शुरू थी वेंदी। असां कंहिंजी चाल खे ॾिसंदासीं, कंहिंखे हलंदो ॾिसंदासीं, कंहिंखे कपिड़ा पाईंदे ॾिसंदासीं, कंहिं ढंग सां तरीक़े सां ॾिसंदासीं, तॾहिं बि साड़ क्रोध पैदा थींदो। कल्ह कल्ह की ॻाल्हि आहे की हाणे वरी हलण जी चाल त ॾिसेसि, कल्ह कीअं हलंदासीं त ॾिसेसि, कल्ह पंहिंजो पाण खे कीअं हाणे थोरो वधियो आहे त वरी पाण खे कुझु सम्झे थो, कोई वास्तो ई न आहे, पराए साड़ में सड़ंदा आहियूं, पंहिंजो साड़ कोन्हे हूंदो हक़ीक़त में। तंहिंजे करे असां जॾहिं थोरो वधंदा आहियूं हक़ीक़त में असांखे साड़ पैदा थींदो आहे, वरी जेको ॻाल्हाए उनखे दॿाइण जी कोशिशि कंदा आहियूं, उनखे पूरो करण जी कोशिशि कंदा आहियूं। जॾहिं त यादि करणु खपे त इहे चीज़ूं जेके असांखे मिलियूं आहिनि असांखे चङाई ऐं बहितरी जे करे मिलियूं आहिनि। अहिड़नि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जो जीवन जेको बि आहे उहे कॾहिं अहंकार खे अचणु न ॾींदा आहिनि, उहे कॾहिं वॾाई खे अचणु न ॾींदा आहिनि, उहो पंहिंजो पाण खे संभाले करे हलंदा आहिनि। कोई केतिरी बि तारीफ़ करे कोई फ़र्क़ु न पवंदो, कोई कुझु चयो त फ़र्क़ु न पवंदो, उहो पंहिंजी असलियत खे बनाए करे रखंदा आहिनि। तंहिंजे करे असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं, कंहिं बि मोड़ ते उनखे कंहिं कुझु बि चयो त भगत साहिब उहो एतिरी हुनजी इज़त हूंदी, एतिरो शान मान हूंदो, सभु न ईंदा, सभु चङा भला झुकंदा, पर जॾहिं झुकंदा उनखे चवंदासीं तव्हांजो शान मान कुझु बि लफ़्ज़ हूंदा, जैसे मां तो अॼु को थोरे वॾनि खां वठी मूंखे पतो मां कीअं हुउमि, जॾहिं मां पैदा थियो मूंखे पतो घर में खाइण लाइ कोन हो, कुहर विकिणी करे हलाईंदा हुआसीं, जरवारनि जो कोई घर न हूंदो जंहिं मुंहिंजे पीउ मिटी न थो थी हुजे, असां मज़ूर थी करे रहियासीं। जे कोई शान मान आहे उन सचे साईं जी रहमत सां उनजी आसीस सां सॼो शान मान उन जो आहे, शान मान उन जो आहे, नाले मुंहिंजो आहे, इन करे मूंखे उनखे ॾिसी करे बणाए रखिणो आहे, ठाहे रखिणो आहे, मूंखे पंहिंजो पाण खे उनखे बणाए करे रखिणो आहे। इन करे जॾहिं असां सम्झंदासीं उहो आहे ई मालिक जो, उनजी रहमत जो, असां पंहिंजो न सम्झंदासीं त असां में जेको आहे झुकाव पैदा थींदो आहे, अहंकार पैदा न थींदो आहे। इन करे जेके असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं आमतौर मालिक जी रहमत आहे, सभु कुझु उनजो आहे, सभु उनजो ॾिवायो आहे, ये जेके भी असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं सचे साईं जी रहमत आहे। इन लफ़्ज़ जे पोइतां मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जीअं असां में अहंकार न अचे, वॾाई अचे, मालिक जी ॾिनी आहे त
उनखे असां संभाले करे रखूं, उनखे बनाए करे रखूं। पर जॾहिं बि असां उनजो मिसयूज़ कंदासीं, दुरुपयोग कंदासीं, त पोइ असांजी उहा इज़त, शान, मान, पैसो वरी पंहिंजो पाण डगमगाहट शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे असल चीज़ आहे उनखे संभाले रखा।